नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ते से तव्हांखे हालाणी खां ख़बर ईंदा हलूं त हालाणी भरिसां मेहराब शाख में पाणी न छॾण ते आपाशी अमलदारनि ख़िलाफ़ आबादगारनि जो टमोर रेगुलेटर वटि एहतजाज मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे आबादगार मौला बख़्श चांग, गुलाम नबी, अदालत, शेर अली ऐं ॿियनि मीडिया अॻियां दाहींदे चयो त आपाशी अमलदारनि मेहराब शाख में पाणी न छॾियो। इहे हथ सां असांजा फसल सुकण चाहिनि था, छाकाणि त मेहराब शाख मां वरी ॿियूं शाखूं निकिरनि थियूं, जिन में नवाबाद शाख, सांगी शाख, खारक शाख शामिल आहे। हिन चयो त असां चइनि शाखनि में पाणी न पहुचण जो ज़िम्मेवार आपाशी दारोगो सिकंदर शाह आहे। उहो असां आबादगारनि खां रिश्वत घुरी रहे, न ॾियण जी सूरत में हू पाणी बंदि करे छॾियो। हिन चयो त असांजा फसल, वोण, कमंद, जुअर, केले जा बाग सुकी रहिया आहिनि। फसलनि ते असां लखें रुपयनि जो ख़र्च कयो आहे। फसलनि खे पाणी न मिलियो त इहे सुकी सड़ी वेंदा, असीं वापारियुनि जा कर्ज़ी थी वेंदासीं। हिननि आपाशी जे वज़ीर ऐं चीफ इंजीनियर खां मुतालबो कयो त मेहराब शाख में जल्द पाणी छॾियो वञे, आपाशी अमलदारनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे, ॿी सूरत में नेशनल हाईवे ते धरणो हणंदासीं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।